हेलो शागिर्द साथियों, तव्हांखे मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। त शागिर्द साथियों, अॼु जो असांजो टॉपिक आहे नाउन जेंडर यानी इसम में जिन्स। त सभ खां पहिरीं असां पढ़ंदासीं त जेंडर छा आहे। त जेंडर यानी जिन्स जेके बि नाउन आहिनि उहे जेंडर्स में विरहायल आहिनि। त बेसिकली जेके नाउन जेंडर आहिनि उहे 4 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। देयर आर 4 काइंड्स ऑफ नाउन जेंडर। त सभ खां पहिरीं पाण पढ़ंदासीं नाउन जेंडर जो पहिरियों क़िस्म मस्क्यूलाइन जेंडर यानी इसम में मुज़क्कर। सच नाउन विच रेफर टू मेल आर कॉल्ड मस्क्यूलाइन जेंडर यानी अहिड़ा इसम जेके मर्द या नर ज़ात ॾांहुं इशारो कनि तिन खे इसम में मुज़क्कर यानी मस्क्यूलाइन जेंडर चयो वेंदो आहे। जीअं एग्ज़ाम्पल पाण वठूं, अ बॉय, a man, a lion, ox, dog। तो इहे आहिनि मस्क्यूलाइन जेंडर यानी मर्द ज़ात ॾांहुं इशारो कनि। त प्यारा शागिर्द, उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ऐं जेंडर जो ॿियो क़िस्म आहे फेमिनाइन जेंडर यानी इसम में मोइन्स। सच नाउन विच रेफर टू फीमेल आर कॉल्ड फेमिनाइन जेंडर यानी इसम में मोइन्स अहिड़ा इसम जेके मोइन्स यानी मादी ज़ात ॾांहुं इशारो कनि तिन खे फेमिनाइन जेंडर चइबो आहे। जीअं त अ गर्ल, अ वुमेन, अ लॉयनेस, बिच, केट, काओ। तो अहिड़े हिसाब सां जेके फेमिनाइन जेंडर हूंदा आहिनि उहे फीमेल यानी मादी ज़ात ॾांहुं इशारो कंदा आहिनि या इसम में मोइन्स यानी मादी ज़ात जे हवाले सां ॿुधाईंदा आहिनि। जीअं ढगी, जीअं ॿकरीअ, त अहिड़े हवाले सां। ऐं जेंडर जो थर्ड जेको काइंड आहे, जेको जेंडर जो टियों क़िस्म आहे, उहो आहे कॉमन जेंडर यानी जिन्स आम। हाणे इन जी डिफिनेशन इहा थींदी, सच नाउन विच रेफर टू ईदर मेल और फीमेल आर कॉल्ड जेंडर। तो अहिड़ा इसम जेके मर्द तोड़े औरत या कंहिंखे बि लिकियल तरीक़े सां इशारो कनि तिन खे कॉमन जेंडर चइबो आहे। यानी कॉमन जेंडर अहिड़ा जेंडर जिन में असांखे मेल ऐं फीमेल जी ख़बर न पए त उन्हनि खे कॉमन जेंडर चइबो आहे। यानी मेल तोड़े फीमेल ॿिन्ही जे लाइ लफ़्ज़ यूज़ कया वञनि त उन्हनि खे कॉमन जेंडर चइबो आहे। जीअं अ बेबी, त हिकिड़ो ॿारड़ो जीअं पैदा थींदो आहे त उन खे बेबी चवंदा आहियूं पाण। त उन में असांखे इहा ख़बर कोन पवंदी आहे त हीअ मेल आहे या फीमेल आहे। जीअं अ फ्रेंड, त फ्रेंड जेका आहे मेल जे लाइ बि यूज़ कयो वञे थो ऐं फीमेल जे लाइ बि यूज़ कयो वञे थो। पेरेंट्स अम्मा आहे या बाबा आहे। टीचर त मेल आहे या फीमेल आहे। डॉक्टर मेल आहे या फीमेल आहे। त अहिड़े हिसाब जा, अहिड़े तरीक़े जा जेके लफ़्ज़ जेके मेल तोड़े फीमेल ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु कया वञनि उन्हनि खे कॉमन जेंडर चइबो आहे। ऐं जेंडर जो आख़िरी क़िस्म आहे उहो आहे न्यूट्रल जेंडर यानी जिन से बेजान या गैर जानदार। हाणे सच नाउन विच रेफर टू द थिंग्स दैट आर नाइदर मेल और फीमेल। इट मीन्स दैट द न्यूट्रल जेंडर ओनली डिनोट्स द थिंग्स विदाउट लाइफ। यानी अहिड़ा इसम जेके न ई कंहिं मर्द ॾांहुं इशारो कंदा आहिनि ऐं न ई कंहिं औरत ॾांहुं, मतिलबु त न्यूट्रल जेंडर फ़क़्तु गैर जानदार शयुनि खे ज़ाहिर कंदा आहिनि। यानी उहे न मेल हुजनि न फीमेल हुजनि न ई कॉमन जेंडर में हुजनि। ओनली एंड ओनली नॉन लिविंग थिंग्स जीअं फ्लोर, पिक्चर, टेबल, ट्री, पेन, रिंग। त अहिड़े हिसाब सां न्यूट्रल जेंडर यानी जिन से बेजान। त शागिर्द साथियों, इहे हुआ जेंडर जा 4 क़िस्म जेके मूं तव्हांखे बिल्कुलु डिटेल में ॿुधाया। हाणे अचो त जेके जेंडर जा ख़ासि क़िस्म यानी मस्क्यूलाइन एंड फेमिनाइन खे थोरो डिटेल में पढ़ूं ऐं इन्हनि जा कुझु एग्ज़ाम्पल पढ़ूं। त शागिर्द साथियों, ब्रादर यानी भाउ, उन जो फेमिनाइन थींदो आहे सिस्टर। बुल यानी ॾांद, उन जो फेमिनाइन थींदो आहे काओ। मस्क्यूलाइन आहे कॉक, फेमिनाइन आहे इन जो हैन। मस्क्यूलाइन आहे डॉग,
इन जो फेमिनाइन आहे बिज। मस्क्यूलाइन आहे फादर, इन जो फेमिनाइन आहे मदर। ब्राइडग्राम यानी घोट, ब्राइड यानी कंवार, मस्क्यूलाइन आहे हॉर्स, इन जी फेमिनाइन आहे मेयर। त अहिड़े हवाले सां काफ़ी सारा जेके बि फेमिनाइन आहिनि त उन्हनि जा मस्क्यूलाइन बि हूंदा आहिनि। त शागिर्द साथियो, उमेदु आहे त मुंहिंजी वीडियो तव्हांखे सुठी लॻी हूंदी, त कमेंट्स में ॿुधाइजो ऐं वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो ऐं कंहिं